अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा, नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, काज़ी अहमद खां साए इलाइक़ो जी रिपोर्ट मूजिब काज़ी अहमद थाणे जो पुलिस एहलकार मंज़ूर अली चांडियो पंहिंजे पटे भाई पुलिस एहलकार जान मोहम्मद ज़रदारी जे ज़ुल्मनि खिलाफ़ प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची एहतजाज कंदे चयो त कुछ महीना अॻु कंहिं मजबूरी सबबि पुलिस एहलकार जान मोहम्मद ज़रदारी खां 30,000 व्याज ते वरिता, जंहिंमें मूं हुन खे 2.5 लख भरे ॾिना आहिनि, पर मुंहिंजी जान नथो छॾे ऐं मुंहिंजा चेक हिन वटि पयल आहिनि। हू मूंखे वधीक पैसा वठण लाइ ब्लैकमेल करे रहियो आहे ऐं मौतमार धमकियूं ॾिए थो। चवे थो त तुंहिंजी नौकरी ख़तमु कराईंदसि, तुंहिंजे ख़िलाफ़ FIR दाख़िल कराईंदसि। हिन SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं SHO काज़ी अहमद खे अपील कई त मूंसां इंसाफ़ कयो वञे।